राजपुर वॉइस में तव्हां सभिनी खे भलीकार। अॼु सिंध ईअं मल्हायो अयाज़ लतीफ़ पलीजे सां जीअं सिंध जी मोहबत अॼु सिंधी माण्हुनि जी ॾिसी हिकिड़ी वॾी ख़ुशी पैदा थी। अॼोको मंज़र तव्हां हिन वीडियो ते ॾिसो था, जीअं हज़ारे माण्हू अयाज़ लतीफ़ पलीजे जे जीअं को हुननि हिकिड़ो हिकिड़ो केस ॼाणायो अयाज़ लतीफ़ पलीजे जे ख़िलाफ़ु, ऐं सिंध जी आवाम ऐं सिंध जी माण्हुनि हुनखे जेतिरी मोहबत कराचीअ में ॾिनी। हाणे अॻिते छा थियो त NCC आॾो अयाज़ लतीफ़ पलीजो जी पेशी हज़ारे माण्हू साणुसि गॾु पहुता। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो अॼु ईअं आइन ऐं क़ानून मुताबिक़ NCC जे ऑफिस साम्हूं पेश थियो, जिथे संदसि हिमायत में हज़ारे माण्हू गॾु थी विया। पेशीअ खां पोइ अयाज़ लतीफ़ पलीजो ॿुधायो त NCC जे ऑफिसरनि साणुसि मुलाक़ात दौरान चांहि ऐं बिस्किट पेश कया। खांइसि पाकिस्तान जे ITS शोबे जे मुस्तक़बिल बाबति सवाल बि पिणु कया। अयाज़ लतीफ़ पलीजो मूजिबि हिन ऑफिसरनि खां पुछो त आख़िर कहिड़ा सवाल करणा आहिनि ऐं छा संदसि ख़िलाफ़ का इंक्वायरी हली रही आहे। जंहिं ते ऑफिसरनि खेसि चयो, पंहिंजी एड्रेस ॾियो, सवाल अव्हांखे मोकिले ॾींदासीं। छा उन वक़्तु ऑफिसरनि वटि सवाल न हुआ, या ऑफिसर कंहिंजे इंतज़ार में हुआ, या ऑफिसरनि खे कंहिंजो इंतज़ारु हुयो जो अयाज़ लतीफ़ पलीजे खां सवाल न करे सघिया। अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु हो त हू हर मामले में आइन ऐं क़ानून दायरे अंदरि रहंदे पंहिंजो मौक़ो पेश कंदो, सिंध जे हक़नि ऐं बाबति पंहिंजी आवाज़ खे बि जारी रखंदो। सिंध जे हक़नि लाइ पाणी वसीलनि ऐं सिंध जी वहादत बाबति संदसि मुसलसिल वाज़े मौक़ो सबबि अयाज़ लतीफ़ पलीजो हिकु भेरो ॿीहर सिंध जे सियासी मंज़रनामे ते अहम आवाज़ तौरु साम्हूं पेश अची वियो। सिंध जे हक़नि लाइ अयाज़ लतीफ़ पलीजो। ऐं असांजे हिन वीडियो खे जे अगरि तव्हांखे पसंदि अचे त वधि खां वधि शेयर कयो ऐं पंहिंजी राय कमेंट्स में कयो ऐं असांजे पेज खे फॉलो कयो।